घोटकी आपाशी खाते में MA डार फंड में मुबैना तौर ते 20 करोड़ रुपया करप्शन करण वारो मामलो ऐवान ज़राअत सिंध ज़िले घोटकी जे सदर अब्दुल मजीद लाखो संदसि रिहाइश खाते प्रेस कॉन्फ्रेंस कंदे चयो त आपाशी खाते जे अॻूणे इंजीनियर तारिक मेहर ऐं ॿिए अमले पारां मुबैना तौर करोड़ें रुपयनि जी करप्शन कई आहे। ऐवान ज़राअत सिंध ज़िले घोटकी जे सदर अब्दुल मजीद लाखो पारां एंटी करप्शन खाते खे ॾिनल दरख़्वास्त ते एंटी करप्शन खाते पारां इंजीनियर आपाशी तारिक मेहर ख़िलाफ़ जांच शुरू करे छॾी आहे। एंटी करप्शन खाते सखर ऐं घोटकी जी टीम असिस्टेंट डायरेक्टर ज़ीशान मंगी ऐं सर्कल ऑफिसर अब्दुल फताह मेहर आपाशी खाते जे ऑफिस ते छापो हणी रिकॉर्ड तहवील में वठी छॾियो आहे। छापे दौरान आपाशी खाते जे अमले में थड़थलो मची वियो आहे। अब्दुल मजीद लाखो चयो त आपाशी खाते जे अॻूणे इंजीनियर तारिक मेहर मुबैना तौर ते 20 करोड़ वाहन जी खोटाई ऐं ॿियनि तरक़ियाती कमनि जी मद में कूड़ा बिल पास कराए करप्शन कई आहे जंहिं त सरज़मीन ते को बि कमु न थियो आहे। अब्दुल मजीद लाखो जो चवणु आहे त एंटी करप्शन खाते पारां इंजीनियर तारिक मेहर खे सूम जे ॾींहुं सखर एंटी करप्शन ऑफिस में रिकॉर्ड समेत तलब कयो वियो आहे। हुन मुतालबो कयो त करप्शन कंदड़ इंजीनियर तारिक मेहर ऐं ॿिए अमले ख़िलाफ़ कार्रवाई करे हड़प थियल सरकारी रक़म सरकारी ख़ज़ाने में जमा कराई वञे। सब्सक्राइब कयो अवामी न्यूज़ HD खे ऐं ताज़ा तरीन ख़बरुनि लाइ ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।